अॻूणे सूबाई वज़ीर ऐं JDA अॻवान सैयद हाजी जलाल शाह जामोट ऐं चेयरमैन टाउन कमेटी मटियारी सैयद हसन मुर्तज़ा शाह जामोट मटियारी जे शहरनि खे साफ़ पाणी फराहम करण लाइ ठहिरायल फिल्टर प्लांट जो इफ़्तिताह कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे सूबाई वज़ीर ऐं JDA अॻवान सैयद जलाल शाह जामोट जो चवणु हो त मटियारी शहर में काफ़ी सालनि खां पीअण जे साफ़ पाणी जो वॾो मसइलो हो। अल्हम्दुलिल्लाह चेयरमैन टाउन कमेटी काउंसलरनि ऐं ॿिए स्टाफ जी महिनतुनि सां तमामु थोरे अरसे में फिल्टर प्लांट खे फ़ाल करे अॼु मुकमल तौर ते चालू करे शहरनि खे साफ़ पाणी जी फरहामी शुरू कई वई आहे। अॻूणे सूबाई वज़ीर जो चवणु हो त शहर में अञा ॿिया बि कई मसइला आहिनि। शहर में वाटर सप्लाई जा पाइप तब्दील करण जो कमु हलंदड़ आहे। उन खां सवाइ शहर में नौजवाननि लाइ रांदियुनि जो ग्राउंड ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे। उन खां सवाइ शहर में पार्क ठाहिण जो कमु बि जारी आहे। इफ़्तिताही तक़रीब में टाउन ऑफिसर इसरार हैदर मोराई, काउंसलर सैयद सिकंदर शाह, सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, रज़ा मेमण, आसिफ मेमण, अब्दुल गफ्फार मेमण, अकाउंट्स ऑफिसर वज़ीर अली अबड़ो, सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, रज़ा मेमण, सैयद असद शाह, अब्दुल गफ्फार मेमण, दिलशाद सुबह पोटो, शकील डेठो, अली मुराद ख़ास खैली। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची